बेशक सुभान अल्लाह। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआओं कहनी घुरियो मुझा करीम रब मुझे गुनहगार जी पाक जो कहिड़ो चए मर्द हुजे या औरत हुजे जॾहिं त अल्लाह जे क़ुरान करीम जी रहमत उनखे घेरो कंदी आहे पर मुंह धोई कोन आयो आहे इन लॼ हकीकत इन अल्लाह करे तव्हां खे पैगाम थो ॾियां त हिकिड़ो चेहरो उहो आहे जेको दुनिया जे आॾो खणी वञणो आहे हिकिड़ो चेहरो उते माण्हू याद रखो इहो न सोचजो त हिते माण्हू आहिनि उते कोन हूंदा हिते भला 5000 माण्हू लख माण्हू महशर जे मैदान में अणखुट मखलूक सुभान अल्लाह सैयदना कुतुबे रब्बानी पाण काबतुल्लाह जे सुभान अल्लाह खिलाफ में हथड़ो विझी करे बिछड़ा करीम रब मुखे माफ़ फरमा जे कदे मुखे माफ़ न करी त मुझा मौला क़यामत में अब्दुल कादिर जीलानी के अखियूं खोलण जी तौफीक न ॾिजां सुभान अल्लाह अखियूं खोल मुसलमान उन पीर जे दुआ ने गौर कर जेको अमन जे पेट में कुरान याद करे ईंदो सुभान अल्लाह उन पीर जीलानी चीजल अमन जे पेट मां निकरण सां उन मकाम ते पुॼाए पिया खां बाद सहाबा खां बाद अगर को अमन जे पेटा शरीयत सिखी आयो आहे त उनखे अब्दुल कादिर जीलानी घोट चइबो आहे रमजान महीने में खीर न पीअण अमड़ जो परेशान थियण इहो राज़ न हो त छा हुयो इहो राज़ न हुयो त छा हुयो जेका अम्मा जीजा शादीअ खां पहिरीं उन जो बाबो सही शेख अब्दुल्लाह सुमई ॿुधाए थो त मुंहिंजे न्याणीअ समझदार थियण खां बाद कॾहिं ग़ैर खे कोन ॾिठो आहे मुंहिंजे न्याणीअ समझदार थियण खां बाद ग़ैर खे हथ न ॾिनो आहे पेर ॿाहिरि न कयो आहे उन अम्मा गुज़री वियो आहे अब्दुल कादिर खीर नथो पिए राज़ कहिड़ो आहे सब सहेलियों के खबर होगी अम्मा अम्मा होती अम्मड़ के खबर जरूर आगे पर जे कदे इहो राज ज़ाहिर थी करे तो ॾाढ निकी वीदी पर जे राज जे मथां पर्दो रखबो आहे ॾिसंदा हो न हिकिड़ियूं औरतूं ये बूथ उखाड़ा कयो पई घुमंदियूं आहिनि उन्हनि जे इन पर्दे सां इज्जत वधंदी आहे याद रखी छॾिणो जा दोस्त जेके माण्हू सम्झनि था जो अमड़नि खे हुकुम थो थिए त औलाद खां पर्दो कयो छो त हे औलाद जिस्मानी नाहे रूहानी औलाद आहे जॾहिं हुसूर जूं घर वारियूं मोमिननि जूं अमड़ियूं त पर्दे करण जो रब हुकुम ॾिनो आहे त तुंहिंजे मुंहिंजे न्याणी खे ख़ुदि पर्दे जो हुकुम ॾिनो आहे सुभान बहरहाल मुझा दोस्त अजीज मां अर्ज़ पे कयो त मुझे सुने मदीने वाले मीर जा दीवाना सुने महबूबे सुबहानी जी अम्मा इहो राज इन करे नथी खोले ओड़े जीलानी घोट मोहड़ो कोन खोलियो इंतजार में वेठो आहे त मुस्बी मुअज्जिन सभिनी औरतुनि पंहिंजा सभु दस हलाया जे थींदो आहे पासनि खे कढियो मथां पासा वठिजी विया हुजनि हीअं कयो सभिनी कयो मगर अब्दुल कादिर जीलानी इंतज़ार में आहे जीअं मस्जिद मां अल्लाहु अकबर जीअं आवाज़ आयो बचने जो रोण पंहिंजे जीजल अम्मा खे सदीदो
थींदो आहे सुन अब्दुल कादिर जीलानी सॼो ॾींहुं बचड़ो बि आहियां ऐं महबूब जो दीवानो बि आहियां जीजा रोज़ इफ्तारी में देर न कर वारो कर हली आ पंहिंजो सीनो मुझे आलो हाण मां मूंखे छातीअ सां लार अल्लाह जे ज़ात एतिरी मेहरबानी फरमाई मूंखे जवाब दे कुरान जी अलैहि मयशा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जानू था हाँ सही मुझे का पुछण वारो कोई भी न है अल्लाह चवे तो मुझी मर्जी तुझी सागिया बचड़ो तव्हां ॿिन्ही जे दरमियान मां अची रहियो आहे हर दफ़े मां रब तुंहिंजे बचड़े खे अलॻि बि कादिर बेशक कादिर हकीकत मुंहिंजा अल्लाह साईं हाँ सही असांखे त कुझु हज़रात क़ुरान करीम पढ़ी सुभान अल्लाह ला तअलमून शैअ